अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, सजावल लग मच्छी जे तलाउ वटां पीरसन शख़्स जो लाश हथ वारसन पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर इम्तियाज़ अली सूमरो मूजिब मीरपुर बटोरो जे ॻोठ लेमू जतोई जे रहवासी 60 वरियनि जे पीरसन दिलमेर जतोई जी मच्छी जे तलाउ वटां लाश हथ अचण वारे इतलाह ते मीरपुर बटोरो पुलिस पीरसन जे लाश तालका अस्पताल खणी आई, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वियो। उन सिलसिले में फोतियूं जे पुट रमज़ान जतोई सहाफ़ियुनि खे ॿुधायो त बाबा गुज़िरियल ॾींहुं घरां निकितलो अॼु सुबुह 8 वॻे हनीफ़ सांदियाणी असांखे फ़ोन करे इतलाह कयो त तव्हांजे वालिद जी तबियत सही न आहे। हुन ॿुधायो त असां पहुतासीं तॾहिं हू फ़ौत थियल हालत में इक़बाल शोरो जे तलाउ वटि पियल हो। असां अहिड़ो इतलाह पुलिस खे ॾिनो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। हुन ॿुधायो त बाबा वटि 80,000 रोक रक़म हुई। शक आहे त बाबा खे पैसनि जी लालच में क़त्ल कयो वियो आहे। हुन SSP सजावल खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी तरफ़ बटोरो थाणे ते राब्तो करण ते वॾे मुंशी ॿुधायो त फ़ौती जे जिस्म ते को बि धक जो निशान नज़र नथो अचे। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद ई ख़बर पवंदी। वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे। को बि केस वग़ैरह दाख़िल न करायो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।